दिल जूं ॻाल्हियूं। साईं अहमद ख़ान मदहोश जे इन चौसठे सां मोहतरम हाफ़िज़ सिकंदर अली तुनियो साहिब जन खे गुज़ारिश आहे जेके अॼु जे हिन प्रोग्राम जा एज़ाज़ी महिमान आहिनि पंहिंजा वीचार वञनि। स्टेज ते वेठल जनाब सदर महफ़िल जो सदर जनाब मुख्तियार समू साहब, साहिब किताब हाफ़िज़ अब्दुल सत्तार साहब, एज़ाज़ी मेहमाननि में जीअलोड साहब, रिज़वान गुल साहब, ईसा मेमण साहब, जहांगीर अब्बासी साहब, साम्हूं वेठल मुंहिंजा दोस्तो जिन में साम्हूं हिकिड़ी शख़्सियत नज़र अचे थी जेका ॾिसण में त सनड़ी सी पकड़ी आहे बदन ऐं बाडीअ में, पर सियासी कदु काठ में वॾो थुल्हो मतारो कामरेड हैदर जोए खे सलाम, मुमताज़ जोयो ऐं तव्हां सभिनी खे सलाम। जी सिंध। अल्लाह ताला फरमायो आहे त वनुरीदु अन नमुन्ना अलल लज़ीना इस्तुज़इफ़ू फ़िल अर्ज़ व नजअलहुम अइम्मतन व नजअलहुमुल वारिसीन। ॿिए हंधि फरमायई त इन्नल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरू मा बिअन्फ़ुसिहिम। इन्हनि जो तर्जुमो पंहिंजे वक़्त ते कंदुसि। मूंखे निहायत ख़ुशी थी रही आहे त असांजे हिकु नंढड़े ॻोठ जो नंढो माण्हू जेको हाणे हिन वॾे शहर लाड़काणे में रहे थो, उहो नंढड़ो माण्हू अॼु इल्म ऐं तारीख़ी अदब में वॾो मर्तबो माणे वॾो माण्हू बणिजी चुको आहे। साईं अब्दुल सत्तार कोरे जो हिकु मेहनती उस्ताद, जाखोड़ी मुहक़िक़ में मुहबती माण्हू, खिलणो ऐं खिलाइणो दोस्त आहे। हिन जेकी ही किताब सिंधु सल्तनत जा नगर ऐं कोट नाले सां लिखियो आहे। मूंखे थोरो कन्फ्यूज़न थिए थी त नंगर चइजे या नगर चइजे, इहो साईं वज़ाहत कंदो, छो जो असीं किताबनि में नंगर पढ़ंदा आया आहियूं। नगर चइजे ख़ैर। सो हिकु जामियो तारीख़ लिखी आहे। आउं जीअं त महीने सवा खां दिलि जे दौरे पवण सबबु बेड रेस्ट रहियो आहियां। साईं पारां ही किताब मिलियुमि त हिन किताब जे महूरत सिंधी अदबी संगत शाख लाड़काणे जो अवरज सेक्रेटरी साईं ईसा मेमण जे कोशिशुनि सां कराए रहिया आहियूं। अव्हांखे हिन किताब ते पिणु ॻाल्हाइण जी नींड ॾिजे थी। जे कविता तुंहिंजे काज अचे त मां ॿीहर ॿेड़ियूं पाईंदुसि वांगुरु। तबियत में तव्हां लाइ न हुअण सबबु किताब जो घणो मुतालियो त न करे सघियो आहियां, पर सरसरी नज़र मथसि विधी अथमि, जंहिंमें सियासत, समाजियात, कल्चर, जाग्राफ़ी माग, वतन सां मारूअ वारी मुहबत, कामरेड हैदर बख़्श जुतोईअ वारी मज़ाहमत, साईं GM सैयद जी जुरतमंदीअ वारो जोश, सैयद ताज महमूद अमरोटी ऐं मौलाना उबैदुल्ला सिंधीअ जी बेबाकी, पीर हसामुद्दीन राशिदीअ जहिड़ो ॻूढ़ो तारीख़ जो मुतालियो हिन किताब में ॾिसण में आयुमि। हीअ किताब एतिरी त पंहिंजे पढ़ंदड़नि ऐं सिंधी माण्हुनि खे तारीख़ी ॼाण हासिलु करण लाइ वॾी अहमियत जो मुक़ाम रखे थो। जेकॾहिं हीअ किताब यूरोप ऐं अरबनि जे इल्मी हल्कनि में पढ़ियो वञे हा त हिन खे वॾा इल्मी एज़ाज़ ॾिना वञनि हा, पर बदकिस्मती आहे जो हीअ लेखक सिंधी नस्ल जो ऐं सिंध जो रहाकू आहे, जो खेसि न सिंध जे इल्मी इदारनि न ई असांजे प्यारे पाकिस्तान में को एज़ाज़ अता थी रहियो आहे, न त हीअ सदारती एवॉर्ड मिलण जो मुस्तहक़ किताब ऐं लेखक आहे। अल्लाह ताला कंहिंजो अजूरो ज़ायो न कंदो आहे। ऐं शुरूअ में जेका क़ुरान हकीम जी आयत तिलावत कई आहे त वनुरीदु अन नमुन्ना अलल लज़ीना इस्तुज़इफ़ू फ़िल अर्ज़ व नजअलहुम अइम्मतन व नजअलहुमुल वारिसीन। इन में अल्लाह ताला निराशाई ऐं मायूसीअ खां निकिरी हिकु उमेद जे तरफ़ हलण जो चयो आहे त जेकॾहिं दुनिया अव्हांखे अहमियत नथी ॾे, नथी सुञाणे त छा थी पियो, मां अल्लाह अव्हांखे पंहिंजे पारां इहो एज़ाज़ ॾियां थो। आउं ख़्वाहिश रखां थो ऐं इरादो रखां थो त अव्हीं जेके पंहिंजे धरतीअ जा मालिक आहियो, धरतीअ जे वसीलनि जा वारस आहियो, अव्हां खां हक़ हाकिमियत खसी वई, अव्हां खां वसीला खसिया विया, ज़बान, कल्चर, शहर, दरिया, समुंड, अददी घणाई खसे ख़तमु कई वई आहे। मुंहिंजो इरादो आहे त अव्हांखे वरी पंहिंजे वतन जी वारसी ऐं उन जी इमामत करण जो हक़ु ॾियारिया। सो हक़ु कॾहिं बि घुरण सां न मिलंदो आहे, उन लाइ हक़ु खसे वठिणो पवंदो आहे। जो ॿिए हंधि फरमाईं त इन्नल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरू मा बिअन्फ़ुसिहिम। जेका क़ौम पाण में तब्दीली ऐं सलाहियत पैदा करण जी कोशिशि नथी करे त आउं अलाह बि उन जी मदद करे कीन थो सघां। अहिड़ी तरह जहिड़ी तरह
इन करे जहिड़ी तरह हीअ किताबु साईं अब्दुल सत्तार कौर जो लिखी तारीख़ी कम में हिकु तग़युर पैदा कयो आहे, तीअं असांखे बि पुर हर हिकु मामले में ईअं थियणु खपे। हिन मुल्क जे पाकिस्तान जे ठाहिण में असां ॿिनि क़ौमुनि, हिकु बंगाली ऐं ॿियो असां सिंधी, वॾो किरदारु अदा करे चुका आहियूं। पर नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्मतूं बि असां पंहिंजे क़ौमुनि मथां, असां ॿिन्ही क़ौमुनि जे मथां थी रहियूं आहिनि। वतन जी आज़ादीअ में ताज महमूद अमरोटीअ जूं तहरीरूं ऐं तक़रीरूं आहिनि। मौलाना उबैदुल्ला सिंधीअ जी 25 साल जलावतनी आहे। रईस जान मोहम्मद जूणे जी हिजरत आहे। पीर सबतुल्ला जी वतन या कफ़न जी सदा आहे ऐं संदसि जो फांसीअ ते चढ़णो आहे। होशू शीदीअ जी मरवेसूं सिंधु न ॾेसियूं जी ललकार आहे। मखी वेले में वारियल सिंधी हुरनि जे बंदूकुनि जा न घुसंदड़ फ़ाइर आहिनि। मौलाना मोहम्मद सालिह आजिज़ जो अंग्रेज़नि जे जेल में झंड जूं पीसायूं आहिनि। मौलाना मोहम्मद सादिक खॾे वारे जूनागढ़ जे शहर कारवाड़ में 3 साल क़ैदखाना कटियल आहिनि। सेठ अब्दुल्ला हारून जो पैसो ॾोकड़ो आहे। शेख अब्दुल मजीद सिंधी, हातिम अलवी, जमशेद नसरवान जी महता, हाशिम गिज़दर, मीरा मोहम्मद शाह जा किरदार आहिनि ऐं अल्लाह बख़्श सूमरे जो रेटो रतब आहे। सखर जे ॻाढ़नि गलनि वारे गभरू नौजवान हेमो कालाणीअ जी फांसी घाट ते ज़ोरदार आज़ादीअ जा नारा बि आहिनि। सो ॾिसो त असांजे तारीख़ में असांजे हीरनि जिन हिन वतन पाकिस्तान जी आज़ादी जे लाइ हिकिड़ो वॾो किरदारु अदा कयो हो। साईं GM सैयद जी सिंध असेंबली मां करारदाद पास कराइणो पियो आहे। तंहिंजी निसाबी किताबनि में जॻह ई नथी ॾिनी वञे तिन खे। अयाज़ चयो त मुंहिंजा वॾड़ो कीअं छुपायां आउं अव्हां खे शरियानुनि में, आउं अव्हां जो नाव वठी गद्दार थियां थो, ॼण धरतीअ ते बार थियां थो। मुंहिंजा वॾड़ो कीअं छुपायां आउं अव्हां खे शरियानुनि में, आउं अव्हां जो नाव वठी गद्दार थियां थो, ॼण धरतीअ ते बार थियां थो। धरतीअ जी तारीख़ अवा में केॾी लंबी चीख अवा में ॿूसाटियल आहे। नाव किताबनि में काटियल आहे, ॻाल्हि अव्हां जी करणी आहे सुरबाट करे। मुंहिंजा वॾड़ो पूर पूर में मुंहिंजे वेही शोर कयो था, शोर बि ज़ोरां ज़ोर कयो था। तूफ़ाननि जी वेराननि में कीअं विसारिया अव्हां खे पंहिंजे शरियानुनि में। हिन किताब में कोई पासो छॾियल न आहे। सिंध जा माग, क़िला, कोट, दरिया, वहंदड़ियूं, वसंदियूं, शहर, ॻोठ, सरहदी हदूं, क़बीलाई ज़ातियूं, शजरा, नसुल सभु आंदा विया आहिनि। हीअ किताबु न रुॻो सिंधी ज़बान, पर हीअ किताबु मुल्क जे ॿियनि ॿोलियुनि सां गॾु अंग्रेज़ी ज़बान में इल्मी इदारा अंग्रेज़नि जी ज़बान में पिणु शाया थियण जी ज़रूरत आहे। पर असांजा इल्मी इदारा हाणे पोयां पसाह खणी रहिया आहिनि। सिंधी अदबी बोर्ड त हाणे बेअदब सियासी माण्हू, सिंधी अदबी बोर्ड में त हाणे बेअदब सियासी माण्हू विहारिया विया आहिनि। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो बि हाल पूरो आहे। थोरो घणो मैडम फ़हमीदा हुसैन ऐं ताज जो इहे कमु कयो आहे, उनखां पोइ कुझु कोन्ह थियो आहे। थोरो घणो कल्चर डिपार्टमेंट किताबनि छापण जो कमु करे रही आहे। मुंहिंजी खेनि बि गुज़ारिश आहे त हिन किताब खे उर्दू ऐं अंग्रेज़ी ज़बान में शाया कयो वञे। किताब में नए मुल्क पाकिस्तान ठहण खां पोइ सिंध ऐं सिंधियुनि सां थियल ज़्यादतियुनि बाबति साहिब किताब मुंड में ई उनजो तज़किरो कयो आहे। जना साहिब जी बीमारी, लियाकत अली ख़ान जो बीमारीअ जे बहाने मिज़ाज पुरसी में संदसि ज़िंदगीअ जे ख़ात्मे खे ॾिसण जे लाइ हुई। पनाहगीरनि जे नाले में कूड़ा क्लेम जेकी तहक़ीक़ात मां साबित थिया त 8% सही हुआ, बाक़ी 92% निज कूड़ ते वरिता विया हुआ। ऐं सिंधियुनि जूं मिल्कियतूं फॿायूं वयूं। इस्लाम जे नाले में मुस्लमान भाई भाईअ जे नाले में सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा कयो आहे। किताबनि में मुसनिफ़ लिखियो आहे त सिंध जे आलमनि ॿाहिराड़ियुनि में हुअण करे पाण जदीद मुआशियात में समाजियात ऐं सियासत जे इल्मनि खां अणवाक़ुफ़ हुजण करे अंग्रेज़ी ॿोलीअ जी पढ़ण जी मुखालफ़त कई, जंहिंजे करे पर सिंधी समाज जी ओसर थी न सघी। इन में साईं मौलाना अब्दुल्ला चांडे मरहूम जो ज़िक्र कयो आहे त उहो ऐं मौलाना ॿेर वारो बि मुखालफ़त कंदो हो त अंग्रेज़ी ज़बान न पढ़ाई वञे। ऐं हिते ई ॿुधाईंदुसि त दरगाही पीरनि ऐं मौलवियुनि अंग्रेज़ीअ जी मुखालफ़त कई, पर सिंध जी सियासत ते विरहाङे खां, सिंध जे सियासत ते विरहाङे खां अॻु छायल आलम
हुआ 3 अंग्रेज़ी पढ़ण जे लाइ हिमथायो हो, जिन में सभ खां आम नालो मौलाना उबैदुल्ला सिंधीअ जो हो, जंहिं न रुगो अंग्रेज़ी पढ़ण ते ज़ोर ॾिनो पर हिन यूरोप खे आज़ादु मुल्क सिंध खे ॾिसण खां पोइ यूरोप खे जदीद टेक्नोलॉजी यूरोप खां हासिलु करण जे लाइ खेनि पंहिंजो इमाम सॾियो हो त असां यूरोप खां जदीद साइंसी टेक्नोलॉजी वठी ऐं हुनखे पंहिंजो इमाम बणाए ऐं हुन खां असां मदद वठंदासीं। मौलवी मोहम्मद सालिह आजिज़ कराचीअ मां सिंधी रिसालो कढंदो हो, उन में हिन सिंध जे हाकमनि खे ख़बरदार कयो हो त इंडिया खां आयल पनाहगीरनि खे रुॻो शहरनि में न वसायो पर खेनि समूरी सिंध में टेड़े पकड़े छॾियो, न त अॻिते हली हिननि जी शहरनि में घणाई थी वेंदी ऐं अवां ॿाहिराड़ियुनि वारनि खे हुकूमत करण बि कोन ॾींदा ऐं उहे हुननि जूं अॻकथियूं सच साबित थी रहियूं आहिनि। इन जे करे मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी, शेखुल सिंध मौलाना अब्दुल हक रब्बानी नसरपुर वारो, मौलाना मोहम्मद सादिक खॾे वारो ऐं ॿियनि घणनि ई आलमनि पंहिंजे औलाद खे अंग्रेज़ी इल्म पढ़ाया। मौलाना उबैदुल्ला सिंधीअ त सिंधी ज़बान खे अरबी लिपीअ मां बदिलाए रोमन अंग्रेज़ी में लिखण जी तजवीज़ ॾिनी हुई त जीअं यूरोपी मुल्कनि सां ॻांढापो थी सघे। साहिब किताब हिन किताब में सिंधी क़ौम जो गुण बुनियादु पिणु ॿुधायो आहे। हूअं बि क़ुरान हकीम पिणु क़ौमियत जे सुञाणप जो वॾो तरफ़दार रहियो आहे। जेको शख़्स पंहिंजी क़ौमियत लिकाए ॿी क़ौमियत में पाण खे लिकाए थो सो ॼण ख़ुदा जे हुकुम जी इनराफ़ी करे थो। जीअं सिंध में आयल बुखारा, समरकंद, गीलान, मौदूद जे इलाइक़नि मां आयल गैर अरब माण्हू पाण खे अरबी नस्ल कुरैश ऐं कुरैश जी मोतबर लक़ब सैयद में पाण खे लिकाए अक़ीदतमंदीअ जे एतिराम खे दाग़दार कयो ऐं विरहाङे खां पोइ साॻियो वर्जा UPCP दिल्ली, दखन, आगरे मां आयलनि पिणु कयो। जॾहिं त क़ुरान जो हुकुम आहे त असीं अव्हां खे सुञाणप लाइ क़ौमियत, शब ऐं क़बीलनि में बणायो आहे, तिन सां ई पंहिंजी सुञाणप कराईंदा करियो। अहिड़ी तरह हिक आयत में रसूल अकरम खे फरमायो वियो त वला तुते कुल हलाफ़िम महीन हमाज़िम मशाइम बिनमीमिन मतालिल ख़ैर मोतदिन असीम उतलुम बाद ज़ालिक ज़नीम। ए पैगंबर तूं घणनि कसमनि खाइण वारनि ज़लील माण्हुनि जे कसमनि ते यकीन न कंदो कर ऐं उन्हनि जे ॻाल्हियुनि खे न मञींदो कर जेके तंज़िया तौर ते या हिन जे तव्हांजे नज़रियाती साथियुनि ते ठठोलियूं कंदड़ हुजनि, चुगलखोर हुजनि ऐं बख़ील ऐं लईम हुजनि, फ़स्क फुजूर यानी बेहयाई कंदड़ हुजनि, सरकश हुजनि। आख़िर में चयाईं त उहे ज़नीम हुजनि। अल्लाह ताला हिन आयत में जिन माण्हुनि खे नापसंदि चई सघनि शाहिदियूं क़बूल करण खां झलियो वियो आहे, उन लिस्ट में इहे माण्हू ज़नीम बि आंदा विया आहिनि जेके पंहिंजूं ज़ातियूं बदिलाए ॿी क़ौमियत में अदना नस्ल हूंदे आला नस्ल खे पाण खे ॻंढण जी कोशिशि कनि था। उनखे क़ुरान ज़नीम कोठियो आहे। असीं ख़ुशि नसीब आहियूं जो असीं पंहिंजी क़ौमियत खे बदिलाए न सघिया आहियूं ऐं असीं उन जा फर्ज़ंद हुजण ते फ़ख़ुरु महसूसु करे रहिया आहियूं। अहिड़ी तरह जेके माण्हू चवंदा आहिनि त असीं अवल पाकिस्तानी, पोइ सिंधी, पंजाबी, पठाण, सिराइकी आहियूं, से पिणु ख़ुदा जे तरतीब खे मटाइण जा आॾोहारी बणिजनि था। अल्लाह ताला पहिरीं क़ौमियत खे आंदो दर्जो ॾिनो आहे। अल्लाह ताला पहिरियों क़ौमियत खे दर्जो ॾिनो आहे, पोइ वतन ऐं ख़िते खे। जहिड़ी तरह निमाज़ जे लाइ पहिरियों वज़ू करिणो पवंदो आहे, पोइ निमाज़ पढ़बी आहे, पर को माण्हू अॻु में निमाज़ पढ़े पोइ वज़ू कंदो त इहो अमल संदसि जाइज़ न चइबो। इन करे असांजे ख़ुदाई तरतीब जीअं पहिरियां सिंधी आहियूं, पोइ मुस्लमान आहियूं, पोइ पाकिस्तानी आहियूं। अव्हां जो वधीक वक़्तु वठणु नथो घुरां जो अञा के दोस्त ॻाल्हाइण वेठा आहिनि। मूं साहिब किताब साईं हाफ़िज़ अब्दुल सत्तार खे मुबारकबाद पेश करियां थो जो हिन ही शानदार तारीख़ी विरसो सिंधी ज़बान जे ख़ज़ाने में जमो कयो आहे। अव्हां खे सभिनी खे सलाम। सिंध सलामत, जीअ सिंध, जीअ सिंधी ॿोली। मोहतरम सिकंदर अली तुनियो साहिब जन हाफ़िज़, उन्हनि जा इंतिहा